व तआला असां तव्हांजे मथां जेके इनाम कया आहिनि, एहसान इनाम थोरा, उहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा उहे इनाम आहिनि जिन जो ताल्लुक़ असांजे बदन सां आहे, जिस्म सां आहे। ॿिया उहे इनाम आहिनि जिन जो ताल्लुक़ दिलि सां आहे। खाधो पीतो, कपिड़ो, घर, शादी, सवारी, ये सभु अल्लाह जी नेमतूं आहिनि। इन्हनि जो ताल्लुक़ बदन सां आहे। मानी खाईंदासीं, पाणी पीअंदासीं, कपिड़ा पाईंदासीं, खट ते सुम्हंदासीं, सवारी में चढ़ंदासीं, घर में रहंदासीं। ॿियूं नेमतुनि जो ताल्लुक़ दिलि सां आहे। ईमान, इस्लाम, तवक्कल, सब्र, शुक्र, तक़वा, परहेज़गारी, ईसार, हमदर्दी, कुर्बानी, सखावत, दिलेरी, बहादुरी, इन्हनि नेमतुनि जो ताल्लुक़ इंसान जे दिलि सां आहे। पोइ जेके ज़ाहिरी नेमतूं आहिनि जिन जो ताल्लुक़ इंसान जे जिस्म ऐं बदन सां आहे, इंसान चाहे थो त अञा सुठो, अञा सुठो। ये दुनिया जी घोड़ा घोड़ा वठ पकड़ जेका लॻी पई आहे न, सा रुगो इन मुआमले जे पोयां अञा सुठो, अञा सुठो। पाणीअ सां माण्हू मानी खाई वेंदो, पाणीअ सां मानी खाई वेंदो, लस्सीअ सां बि खाई वेंदो, पर चए थो न ॿोड़ हुजे। ॿोड़ खणी आयासीं दाल ऐं वाङणनि जी, चए थो न गोश्त हुजे। गोश्त खणी आयासीं, चए थो न ॿाकरो हुजे। ॿाकरो खणी आयासीं, चए थो न देसी कुकड़ हुजनि, बेदा बि हुजनि, देसी बि हुजनि, ॿाकरो बि हुजे, बिरयानी बि हुजे, उफराटा बि हुजनि, कस्टर्ड बि हुजे, यखनी बि हुजे, पुलाव बि हुजे, चटणी बि हुजे, सलाद बि हुजे, अञा सुठो। 20 आइटम अॻियां रखी ॾियसि, लौणा वेठो हणंदो, अञा सुठो। सुठे जो त दंगी कोन्हे। वाटर तां वही बुक भरे पाणी पीअंदा हुआसीं, मिनरल वाटर, वाटर वारो पाणी मेरो आहे, मिनरल वाटर। पेप्सी, कोक, फंटा, मिरिंडा, जूस, पपीते जो, केलनि जो, सूफ़ जो, अंबनि जो जूस, थाधेल, शरबत, जाम शीरी, रूह अफ़ज़ा, अञा सुठो। सुठे जो दंगी कोन्हे। गोॾ गंजी में बि वक़्तु गुज़री वेंदो, पर चए थो न कपिड़नि जो जोड़ो हुजे, सुठो। 3000 रुपया जो जोड़ो, अञा सुठो। 5000 रुपया जो जोड़ो, अञा सुठो। ये जेके MP MLA वज़ीर पिया हलनि पंहिंजे मुल्क में, 2.5 लख रुपया जो जोड़ो कपिड़नि जो, अञा सुठो। ॻीची में टाई बची पई आहे 90,000 रुपया, अञा सुठी। बिलावल ज़रदारी पंहिंजे भेण खे कपिड़नि जो जोड़ो ॾिनो शादीअ में, पंजाब में परणाए ॾिनो आहे। बिलावल जी भेण
पंजाब में परणाए ॾिनो आहे, शादी पंजाब में। इहो ख़ानदान बि अजीब आहे। आसिफ अली पाण ज़रदारी आहे, पुटु हुनजो बिलावल भुट्टो आहे, भेण हुनजी फिरियाला सां टालपुर आहे। पाण ज़रदारी, पुटु भुट्टो, भेण टालपुर, धीअ चौधरी। बिलावल पंहिंजी भेण खे जेको कपिड़नि जो जोड़णो ॾिनो उहो हो 50 करोड़ जो। अञा सुठो खाधो, अञा सुठो कपिड़ो, अञा सुठो पाणी, अञा सुठो घड़ी 150 रुपये में मार्केट में मिलंदी, वाटर प्रूफ हूंदी, टाइम बि ॾींदी, ॿाह में माण्हू ॿधंदो। 150 रुपया। 5000 जी घड़ी, 15000 जी घड़ी, 50000 जी घड़ी, 2 लख जी घड़ी। मुफ्ती असद महमूद के घड़ी मिली तोहफ़े में ॿाहिरिनि मुल्कनि खां 26 लख जी। इमरान खान के सऊदी अरब जे बादशाह घड़ी ॾिनी 28 करोड़ जी। उहा बि घड़ी आहे, ॿाह में ॿधबी, विकिणी छॾियईं जंहिंजे केस में फाथो पियो आहे। 28 करोड़ घड़ी, अञा सुठी घड़ी, सुठी हुजे। वीगो टेल ॾेई 2500 रुपया मोबाइल वठी अचो। वीगो टेल एॾी आहे जुते पदर जहिड़ी, 4 बत्तियूं लॻियूं पियूं जहिड़ी टूटी कार पई अचे। रंग थी अचे त गॾ बि शर्म में मुंहं था लिकाइनि। हे बि मोबाइल आहे। आईफोन 14 आई आहे, 6.5 लख जी आहे। 6.5 लख जी फ़ोन आहे। जापान वारनि फ़ोन, मोबाइल फ़ोन आंदी आहे मार्केट में, 38 लख जी आहे। मोबाइल अञा सुठी, अञा सुठी घड़ी सुठी, मोबाइल सुठी, पाणी सुठो, कपिड़ो सुठो, खाधो सुठो, सवारी सुठी। को ज़ाइमो गॾ गाॾी ते चढ़ंदो, पोइ गॾ ते, पोइ घोड़े ते, पोइ उठ ते, पोइ मोटरसाइकिल वरितई, पोइ एफएक्स वरितई, पोइ वरी मेहराण वरितई, पोइ आल्टो वरितई, पोइ कल्टस वरितई। इहा न मज़ियारी कोन्हे, पोइ वरी किरोला वरितई जीअल आहे, पोइ इहा मज़ियारी कोन्हे, पोइ वीगो, पोइ रीवो, पोइ लैंड क्रूज़र, पोइ मर्सिडीज़, पोइ पंहिंजो हवाई जहाज़, पोइ हेलीकॉप्टर। अञा सुठो, अञा सुठो। कखनि जी झोपड़ी में रहंदो, वरी गाडर टीयर जो घर ठाराई, मज़ियारो कोन्हे, आरसीसी बिल्डिंग ठाराई। पोइ हिकिड़ो बंगलो सैदाबाद में, हिकिड़ो हैदराबाद में, हिकिड़ो कराची में, हिकिड़ो दुबई में, हिकिड़ो बर्तानिया में, हिकिड़ो अमेरिका में। ढहू कोन थो थिए, बंगला, गाॾियूं, सवारियूं, कपिड़ा। आख़िर इन शइ खे ब्रेक किथे लॻंदो? इन शइ खे ब्रेक लॻंदो सदारत जी कुर्सीअ ते। जेको सदर थी वियो, वज़ीर आज़म थी वियो, इहा आख़िरी कुर्सी आहे। इन ते वेठो न, पोइ ब्रेक लॻंदो। MPA, MNA मथे चढ़ंदा वञो, सूबाई वज़ीर, वज़ीर आला, अञा मथे गवर्नर, अञा मथे वफ़ाक़ी वज़ीर, अञा मथे चढ़ंदो वञे मथे वज़ीर आज़म, बसि दंग। सदर दंग, इहा आख़िरी कुर्सी आहे। इन खां अॻियां प्रमोशन कोन्हे। बसि इन कुर्सी तव्हां जेको थिड़ंदो, जेको लहंदो, उनखे फाई फिट थींदी, या इमरान खान वांगुरु जेल में वेंदो। इन कुर्सीअ तां जेको थिड़ियो सो फांसी खाईंदो, या जेल वेंदो, या बर्तानिया दॿ जले भॼी जान बचाईंदा। इहा आख़िरी कुर्सी आहे। इन कुर्सी ते वेहण खां पोइ जहिड़ा वणे तहिड़ा खाधा खाए, जहिड़ा वणे तहिड़ा कपिड़ा पाए। तव्हां त हीअ था पाणी पियो, पर इन्हनि जो पाणी फ्रांस मां ईंदो आहे। दुनिया जे अंदरि ऊचे में ऊचो पाणी फ्रांस जो आहे। महांगे में महांगो पाणी फ्रांस आहे, जहाज़नि में ईंदो आहे उतां। इन कुर्सी ते वेहण खां पोइ जेको वणे सो कपिड़ो पा। दुनिया जे कुंड कुर्सीअ मां तूं ऊचे में ऊचो कपिड़ो घुराए सघीं थो। इन कुर्सीअ ते वेहण खां पोइ तुंहिंजे लाइ सवारियूं खोड़, खाधा खोड़, कपिड़ा खोड़, बंगला खोड़, पर रिश्ता बि खोड़। जो त आख़िरी कुर्सी आहे। सदारत ऐं वज़ारत उज़मा जी कुर्सी आहे। मुंहिंजी उमिरि 71 साल आहे। काइम अली शाह
साईं सईद सगोरो अब्बा मरहूम 98 सालनि जी उमिरि में मरी वियो, उनखे बि 20 साल थिया आहिनि। अब्बा खां वॾो आहे साईं कामली शाह, मुंहिंजे पीउ खां वॾो आहे। अब्बा 98 सालनि जी उमिरि में मरी वियो, तोखे 20 साल थिया आहिनि। काइम अली शाह 118 साल जी जमार में हले पियो, ऐं 71 उमिरि में हलां पियो। साईं काइम अली शाह हींअर जेकॾहिं चवे त मूंखे शादी करणी आहे, रिश्तो मूंखे खपे थो, त सवे माण्हू उथी बीह रहंदा, साईं मुंहिंजी न्याणी क़बूल करियो। साईं मुंहिंजी न्याणी छो त कुर्सी आहे, उहिदो आहे, इक़्तिदार आहे, पैसो आहे सम्झो। पर जेकॾहिं आउं हींअर चवां त मूंखे शादी करणी आहे त पटे गार ॾींदा, मुलऊं छितो थियो आहे अछी ॾाॾीअ में, पोड़ो ककु। इहा कुर्सी अहिड़ी आहे जंहिं ते वेहण खां पोइ नेमतनि जा अंबार हूंदा, खाधा पीता कपिड़ा शादियूं बंगला सवारियूं जीअं वणे थी करे। ॿियूं वरी ॿियो नेमतनि जो पासो आहे, हू दिलि वारियूं नेमतूं, ईमान इस्लाम तिलावत ज़िक्र नमाज़ इबादत नफ़ल तकवा परहज़गारी रहमदिली सखावत सजात दिलेरी। ये वरी बातनी नेमतूं आहिनि, हिननि जो तालुक़ु दिलि सां आहे। पोइ इन में दर्जा बंदी आहिनि, हाफ़िज़ आलिम शेखुल हदीस अञा थोरो मथे, बुज़ुर्ग वली अञा थोरो मथे, गौस कुतुब अबदाल अञा थोरो मथे, तबा ताबई अञा थोरो मथे, ताबई अञा थोरो मथे, सहाबी अञा थोरो मथे, नबी। हितां शुरू थियासीं सदर ते पहुतासीं, हितां शुरू थियासीं नबीअ ते पहुतासीं। सदर खां अॻियां ॿी कुर्सी कोन्हे, नबीअ खां अॻियां ॿियो को तख़्त कोन्हे। अल्लाह जे उलूहियत में, ख़ुदा जे रुबूबियत में आख़िरी स्टेज नबूवत जो आहे। नबूवत वारे तख़्त ते जेको वेठो उन ते नेमतनि जो दंग थी वियो। सदारत वारी कुर्सीअ ते जेको वेठो उन ते नेमतनि जो दंग थी वियो। सदर वटि ज़ाहिरी नेमतनि जा अंबार हूंदा, नबीअ वटि बातनी नेमतनि जा अंबार हूंदा। बादशाह वटि बंगला हूंदा, पैसा हूंदा, खाधा हूंदा, रिश्ता हूंदा, सवारियूं हूंदियूं। नबी वटि ख़ौफ़ ख़ुदा हूंदो, नबी वटि ईमान कामिल हूंदो, नबी वटि तवक्कल कामिल हूंदो, नबी सखावत जो दरिया ऐं बादशाह हूंदो, नबी बहादुरीअ जो जबल उहद ऐं इस्तिक़ामत जो पहाड़ हूंदो। नबीअ वटि नेमतनि जा अंबार हूंदा, पर उहे नेमतूं बातिनी हूंदियूं, उन्हनि जो तालुक़ु दिलि सां हूंदो। नबीअ खां वधीक कंहिं वटि ईमान कोन हूंदो, इस्लाम कोन हूंदो, तवक्कल कोन हूंदो, सब्र कोन हूंदो, शुक्र कोन हूंदो। नबीअ वटि सभु नेमतूं हूंदियूं, बादशाह वटि सभु नेमतूं हूंदियूं। हू बि नेमतनि जो बादशाह आहे, हीउ बि नेमतनि जो बादशाह आहे, पर ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। उहो कहिड़ो? उहो फ़र्क़ु हीउ आहे त बादशाह जॾहिं मानीअ ते वेहंदो आहे तॾहिं कई एटम खाईंदो आहे, ठाहे जोड़े मुल्क जी भींग कंदो आहे। तव्हां असां मौलवियुनि था खिलंदा आहियो त मौलवी घणो था खाइनि, असीं कोन था घणो खाऊं, घणो इहे ऑफिसर था खाइनि, वज़ीर MP इहे घणो था खाइनि। ईमानदारी सॼो ॾींहुं ईअं था चरनि जीअं थर जूं ढगियूं चर। अब चांहि पार्टी आहे जामोट वटि मटियारी में अचूं पिया, सुबुह जो नाश्तो आहे जामोटनि वटि मटियारी में अचूं पिया। हीअं पहुता हे मेह जे बोस जहिड़ा केक, सॼा सॼा हरण, बेदनि जा डज़न, कसर जा डूंगा, छेलनि जो रानो, हे मालनि जा दड़ा बी भींग करे उतां निकिरंदा। ॿिनि पैरनि वारी मानी सकरंद में आहे, साईं ज़ैन शाह वटि अचूं पिया। उते पुॼंदा त ईअं कोन चवंदा त असीं मटियारी मां भींग करे आया आहियूं, न, वरी ठाहे जोड़े ठोक वरी सकरंद में ॾींदा। वरी मांझांदो इन्हनि जो राति जो जतोइन में हूंदो मोरे में, वरी उते वञी भींग कंदा। असां दा न खिलो, मुल्क तबाह हो पिया कनि, टोकूं असांखे पिया आणो। बादशाह जॾहिं मानी ते वेहंदो आहे तॾहिं ठाहे जोड़े भींग कंदो आहे, 100 ऐं 1000 एटम खाईंदो आहे,
पर नबी पेट ते पत्थर ॿधी बुखियो रही अल्लाह जे दीन जे दावत जो कम कंदो आहे। बादशाह रेशमी वॻा 5-5 लख जा जोड़ा पाईंदो आहे, पर बादशाह जे रेशमी जोड़न ते केर पेशाब भी न करे। नबी चचिन लगल चादरूं इस्तेमाल कंदो आहे, पर नबी जे चादरन जी उहा इज्जत है जो अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ में मोहम्मद पाक जे चादरन जो कसम खयो आ। बादशाह जे कपड़न के इज्जत कोने, नबी जे चचिन लगल चादरन के इज्जत आ। बादशाह बंगलन में रहंदो आ, नबी कखन जे झोपड़ी में रहंदो आहे। बादशाह जे बंगले ते लनत जो मींहुं वसंदो आहे, नबी जे कखन वारी झोपड़ी ते अल्लाह जे रहमत जो मींहुं वसंदो आहे। बादशाह जॾहिं सुम्हंदो आहे तॾहिं 500 पुलिस वारा जागंदा आहिनि, उन्हनि जी निंड फिटाईंदो आहे। गार्ड, चौकीदार, गनमैन जो तरफ़ बंगले जे बंदूक खणी बियो, मतां इहा हरामी भॼी न वञे। तौबा तौबा, मतां न केरु मारे न वञेसि, छो त ख़ल्क़ जी ख़िदमत उन्हनि तमामु घणी कई आहे। माण्हुनि जे दिलनि में हिन जे लाइ वॾी इज़त आहे। इन जे करे 500 पुलिस वारा जागंदा आहिनि, हिकिड़ो सुम्ही निंड कंदो आहे। क़ुरान में अल्लाह थी फरमायो, वल्लाहु यासिमुक मिनन नास, आए मोहम्मद मुस्तफ़ा तूं कंहिंजी निंड न ख़राब कजईं, कंहिंखे गार्ड ऐं गनमैन ऐं चौकीदार करे न रखजईं। आऊं रब तो मोहम्मद जो मुहाफ़िज़ आहियां, तुंहिंजो निगहबान आऊं आहियां, आऊं तुंहिंजी हिफ़ाज़त कंदुसि। बादशाह 500 चौकीदार बिहारींदो आहे, नबी अल्लाह जे हिफ़ाज़त में हलंदो आहे। बादशाह रेशमी जोड़ा पाईंदो आहे, नबी चचिल लॻल चादरूं इस्तेमाल कंदो आहे। बादशाह महलन में रहंदो आहे, नबी कखन वारी झोपड़ी में रहंदो आहे। बादशाह जी हुकूमत आहे ज़ाहिरी बदननि जे मथां, नबीअ जी हुकूमत आहे मुसलमाननि जे दिल जे मथां। बादशाह हूंदो त चौकीदार, गनमैन, पट्टे वाला अटेंशन में बीठा हूंदा। बादशाह कोने त पट्टे गारियूं ॾींदा त हिन कंजर असांखे तंग कहिड़ो कयो आहे, सूअर मां फाथा आहियूं। ज़ाहिरी हुकूमत आहे, अंदर में नफ़रत आहे। नबीअ जी हुकूमत दिल जे मथां आहे। अॼु बि नबी वियो हलियो दुनिया मां, तंहिंखे 15 सदियूं गुज़री वयूं, पर अॼु जो मुस्लमान पंहिंजे नबी जो जॾहिं नालो मुबारक वठंदो आहे तॾहिं अदब ऐं एतिराम सां वठंदो आहे ऐं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई नबी पाक ते दुरूद मोकिलींदो आहे। इहो दलील आहे त नबी अॼु बि असांजे दिलनि जो बादशाह आहे। नबीअ जी अॼु बि मुस्लमाननि जे दिल जे मथां हुकूमत आहे। पर एतिरी नबी साहब जी अक़ीदत आहे त जेकॾहिं ओताक ते बनीअ बारे में होटल ते कंहिं कादियानी कुते रसूल जे शान में को गुस्ताखी वारो लफ़्ज़ कढियो त अॼुकल्ह जो बेनुमाज़ी मुस्लमान बि जूते में हथु विझंदे देरि कोन कंदो। बकवास बंदि कर, असांजे नबी जे शान में गुस्ताखी थो करी। इहो दलील आहे त नबी दिलनि जो बादशाह आहे, नबी दिलनि जे मथां हुकूमत कंदो आहे। बादशाह जी हुकूमत ज़ाहिरी आहे, नबीअ जी हुकूमत दाइमी आहे। बादशाह जी हुकूमत तेसि ताईं आहे जेसि ताईं कुर्सीअ ते आहे, वियो हलियो वो रोब ख़तम। नबीअ जी हुकूमत दाइमी आहे। कल्ह बि नबी इज़त वारो हो, अॼु बि नबी पाक इज़त वारो आहे, क़यामत तक इज़त वारो। पर क़यामत जे ॾींहुं बि नबी पाक इज़त वारो। त नबीअ जी इज़त दाइमी आहे, बादशाह जी इज़त आरज़ी आहे। बादशाह जी हुकूमत बदननि जे मथां, नबी जी हुकूमत दिलनि जे मथां। बादशाह बि दौरे ते वेंदो आहे, रसूल बि दौरे ते वेंदो आहे। बादशाह जेकॾहिं दौरे ते वञे त हुनखे दावत ॾींदो आहे अमेरिका। नबी जेकॾहिं दौरे ते वञे त हुनखे दावत ॾींदो आहे रब ज़ुल जलाल। बादशाह जॾहिं दौरे ते वेंदो आहे तॾहिं हेलीकॉप्टर में चढ़ंदो आहे। नबी जॾहिं दौरे ते वेंदो आहे तॾहिं बुराक ते चढ़ंदो आहे। बादशाह अमेरिका वेंदो, मोहम्मद पाक अर्श मुअल्ला वेंदो। हू अमरीकी सदर जे दावत ते पियो वञे, ही रब ज़ुल जलाल जी दावत ते पियो वञे। हू हेलीकॉप्टर में पियो वञे, ही बुराक ते थो वञे। बादशाह जॾहिं अमेरिका पहुचंदो तॾहिं हुनखे एकिन तोपनि जी सलामी मिलंदी। मोहम्मद मुस्तफ़ा जॾहिं बैतुल मुक़द्दस पहुतो त 1,24,000 नबियनि जी सलामी मिली। हुते 21 तोपनि जी सलामी आहे, हिते 1,24,000 नबियनि जी सलामी आहे। बादशाह जॾहिं दौरे ते वेंदो
तॾहिं हज़ारे गनमैन ऐं पुलिस वारा रेंजर्स ऐं आर्मी जा जवान उनजी हिफ़ाज़त कंदा, इस्तक़बाल में बीहंदा। नबी जॾहिं दौरे ते वेंदो आहे तॾहिं सतनि आसमाननि ते नबी ऐं मलाइक मुहम्मद पाक जे इस्तक़बाल में बीहंदा आहिनि। थी अचे पियो मुंहिंजो महबूब, ॾिसो उनजी ज़ियारत करियो। बादशाह अमरीकी सदर सां मुलाक़ात कंदो, मुहम्मद पाक रब जे ज़ात सां मुलाक़ात कंदो। पोइ असांजे मुल्क जो बादशाह जॾहिं सदर सां मिलंदो अमेरिका सां, पोइ पिनंदो। असांजो मुल्क ग़रीब हाल आहे, इमदाद ॾियो असांखे। माण्हू वरी अजीब आहिनि, माण्हू असां था खिलंदा त मुला पिननि था। अड़े कसम ख़ुदा जो हिन मुल्क में सदर वज़ीर आज़म पिनंदा आहिनि। हीउ मुल्क ई पिनणनि जो आहे, सभु पिननि पिया, रुगो असांजे कावड़ा वेठा आहियो। दरवेश ख़ुदा जा, पुलिस पिनण में पूरी, ऑफिसर पिनण में पूरा, सदर वज़ीर आज़म पिनण में पूरा। पुलिस बीठी आहे रोड ते, लकड़ो अॻियां, साइड कर, कागज़ खणिया। चई कागज़ विसरी विया, इमरजेंसी हुई, डिलीवरी मसलो हो, कागज़ विसरी विया। न कानून जी भञकड़ी। पाकिस्तान में 75 साल थिया न, असां त कानून खे नी कोन ॾिठो। पाकिस्तान जो कानून, एक ॾुॾो ॿेॾो 5, पाकिस्तान में कानून। पाकिस्तान में कानून आहे, कमंद 300 रुपया मण, देवी जूं काठियूं 800 रुपया मण। माठ करे ॿनियुनि मां कमंद कढी देवियूं पोखियो। ही मुल्क अहिड़ो आहे। हिन मुल्क में कानून। बेनज़ीर मरहूम ॾींहं ॾिठे जो इस्लामाबाद में शहीद थी वई। अॼु ॾिठी उनजे कातलनि जी ख़बर कोन पई त कंहिं उनखे मारियो, केस ई कोन हलियो, वो ॿुधी वियो हलियो केस। जंहिं मुल्क में बेनज़ीर जे कातिल नथा पधरा थियनि, उहो केस नथो हले। उन मुल्क में तुंहिंजी यूनिक खटारो मोटरसाइकिल तुम्हारी रिढ कोन वरंदी कोन, वही हली ख़त्म ॾेई छॾ। पाकिस्तान जो कानून, इहो कानून आहे भाई, इहो मुल्क आहे। इलेक्शन तव्हांखे न कराइणी हुई त न करायो, कौम खे तंग त न करियो, मस्करी त न करियो। अॻुवाट ठप्पा हणी, बैलेट पेपरनि ते ठप्पा हणी, डब्बा भरे आर ओ ऑफिस में सील करे रखी छॾिया। बाक़ी जेके ठला डब्बा मस्करी वारा हुआ उहे पोलिंग ते खणी आया, उहो हुते जेके भरिया पिया हुआ से अॻु में भरिया पिया। रुगो कौम त मस्करी। ही मुल्क आहे छा, ॾचो आहे? पाकिस्तान जो कानून है, कागज़ खणिया, बन करे कानून जी खबरदार। साईं मूंखे इमरजेंसी आहे, डिलीवरी मसलो, कागज़ मूंखे विसरी आहे, हीअ तव्हांजी चांहि पाणी, मूंखे छॾियो त वञां। पर हले कानून बाल थी वियो। ये बि पिननि पिया, रोड ते बीठा आहिनि, पर हिननि जे पिनण जो अंदाज़ और आहे। ऑफिसर करप्शन कंदा, रिश्वत वठंदा, स्कीमनि जा पैसा हड़प कंदा, हराम करे खाईंदा। पुलिस वारा बि हराम करे खाईंदा। पिननि सभु था, पर हो हराम करे था खाइनि, असीं हलाल करे था खाऊं। असीं वेठा आहियूं मदरसे में, तेसी चुंग ची जी रक्षो अची मदरसे में बीठो। छा आहे? दीदी वो वॾेरो चिबड़ मरी वियो, उनजो ख़त्मो हुए, 2 देगियूं बिरयानी जो वठो, छोकरनि खे खाराए, दुआ घुरी छॾा। अल्हम्दुलिल्लाह मां लायो छड़ा देगियूं ऐं छुटायो भत ॾे छोरनि खे। सांझी वॾेरे चिबड़ खे असीं कुल्हे ते खणियो था कि जन्नत जो गेट टपायूं ऐं खुट को टके जो टक। हू हराम करे खाईंदा, असांखे इज़त सां ॾेई वरी दुआ जी अपील करे वेंदा। बादशाह जॾहिं ॿाहिरिनि मुल्कनि वेंदो आहे दौरे ते त पिनंदो आहे। मुल्क लाइ इमदाद खपे। मुहम्मद पाक जॾहिं दौरे ते वञे रब सां मिले त हिन ग़रीब उम्मत लाइ जन्नत पिनी अचे। हू इमदाद पिनी ईंदो आहे, ही जन्नत पिनी ईंदो आहे।
बादशाह के व्हाइट हाउस घुमाईंदा, मोहम्मद मुस्तफ़ा के जन्नत घुमाईंदा। बादशाह मुल्क जे लाइ गिफ्टूं ऐं तोहफ़ा खणी ईंदो, मोहम्मद मुस्तफ़ा उम्मत लाइ गिफ्ट ऐं तोहफ़ो खणी आयो 5 वक्त नमाज़। या महराज वारी रात असांखे मिली। माण्हू सुठो आहे पर नमाज़ कोन थो पढ़े। माण्हू भलो आहे, ईमानदारी नमाज़ नथो पढ़े उहा अलॻि ॻाल्हि आहे, बाक़ी माण्हू भलो आहे। नमाज़ कोन थो पढ़े, माण्हू भलो आहे। असां गॾु वरितो आहे गॾु, पर लिड भली थो लाहे। लिड ऐं भली फिर ही ॻाल्हि आहे ख्वारी। खबरदार, मूंखे गर्मी थी आहे, वास्कोटी लाहियां थो, लाहे छॾ। कमीज़ बि लाहियां थो, लाहे छॾ। ओ हेठा गंजी पई आहे बुनियान, इहो बि लाहियां थो, लाहे छॾ। पुठा उघाड़ा तो करियां, हा भले कर। सलवार तो लाया, गर्मी थी आ, सलवार मता लाई। सलवार लाइंदे उघाड़ो थी पुने। सलवार लिबास में फर्ज आ, सलवार जरूरी आ। सलवार न हुंदी उघाड़ो हुंदे। अबा भत रजो, सब मसालो आहे पर चांवर कोने। अबा मानी पचायो, बियो सब कुछ आहे पर अटो कोने। अबा चाय काढ़ो, खंड पत्ती खीर आहे पर पत्ती कोने। सलवार का सवाए मुर्स उगाड़ो आहे, लिबास में सलवार जरूरी है, चाय में पत्ती जरूरी है। पत्ती न होंदी चाय कोन कड़ंदी। भत में चांवर जरूरी है, चांवर न होंदा भत कोन रधबो। मुसलमानी में नमाज जरूरी है, नमाज न होंदी मुसलमानी कान ठहंदी। मन तरक सलात मुतअम्मिदन फकत कफर। 5 वक्त नमाज अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन महराज वारी रात उम्मत लाइ तोहफ़ो खणी आया। उन जो हशर जेको असां कयो आहे तो तव्हां सभिनि खे ख़बर आहे। शुक्र करियो 50 हुयूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम महिरबानी कई जो घटिजी वञी 5 थी हुजे। ओरिजिनल 50 हुजनि हा त चङा भला बि कोन पढ़नि हा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महराज वारी रात विया। अल्लाह तबारक व तआला खां 5 नमाज़ूं तोहफ़े में वठी आया हिन उम्मत लाइ। अचे पियो मथां रमज़ान, केॾां था वञो? मेड़े ते पिया वञो? हले थो? तूं हले थो यार? 5 मिंट बियो ऐं रुगो कपिड़ा मटाए अचां ऐं बि हलां थो। सॼी संगत खे बीहारे छॾई त 5 मिंट बियो, मेड़ो पंहिंजा पाड़े जो आहे, साईं कावड़ जो पवंदो, ऐं बि हलां थो। रुगो बियो ऐं कपिड़ा मटाए अचां। संगत खे बीहारे कपिड़ा मटाए आयो गंदी कुल्हे ते, वञे पियो मेड़े ते। जेको मेड़े जे लाइ 5 मिंटनि में तैयार थी वियो, उन पंहिंजी ज़िंदगी में हज़ारे बांगू ॿुधियूं आहिनि। अॼु ॾींहं ताईं जेकॾहिं हुनखे चइजे थो हल मस्जिद में नमाज़ पढ़ूं त उज़ुर थो ॾे त मुंहिंजी कांच पली था। मेड़े जे लाइ यकदम तैयार थी वे, अल्लाह जे हाज़िरी भरण लाइ तैयार कोन थो थी। ही आहे मुसलमानी। पर मुंहिंजा दोस्त, इन नेकीअ खे आम कीअं करियूं, हिन मुसलमाननि खे कीअं लाइन ते चाढ़ियूं, उन जा मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि। वाइज़ करियूं, जलसा करियूं पिया। भला तबलीगी जमात में बिस्तरो खणी हलूं, घर घर धक्का खाऊं, माण्हुनि खे ॾाढ़ी खां हथ ॾेई मिनतूं करे मस्जिद में वठी अचूं, उहो कम बि हले पियो। जलसा बि हलनि पिया, मदरसा बि हलनि पिया, सभु कुझु हले पियो। भला पोइ बि को इनकलाब आहे? का ॾिसो था मुल्क में भलाई? हर बुराई आम आहे, बेपर्दगी उरूज ते आहे। पोलियो जे फुड़नि वारियूं मायूं थर्मास कुल्हे ते रखियो, घर घर पुॼियो वञनि, पोलियो जा फुड़ा पियारियो। इन गवर्नमेंट के बुझो मोह ॾियणी चो, तव्हां वटि माण्हू कोन्हे जो न्याणियुनि खे घर वेठे पैसा ॾेई वञो। डिवाइस खणी घर वारे इज़त सां माइयुनि खे पैसा ॾियो। न अचो सईदाबाद, अचो ATM ते लाइन करे पियो।
ॿ माइन के गुजरियो वञनि लाइन में बीठियूं आहिनि 50 मायूं एटीएम ते बीठियूं आहिनि त 150 शोधा रोड ते बीठा आहिनि हथ वठी मुसलमाननि मां हया ऐं गैरत जो ॾेवालो कढियो पियो वञे पैसनि जी लालच ॾेई मुसलमान मां पर्दो खसियो पियो वञे शराब आम है जुआ आम है मिलावट आम है हर शय 2 नंबर जी आहे खीर 2 नंबर मक्खन 2 नंबर ऑयल 2 नंबर ग्रीस 2 नंबर पेट्रोल 2 नंबर डीजल 2 नंबर दवाऊं 2 नंबर सब्जी 2 नंबर गोश्त 2 नंबर हर शय 2 नंबर इलेक्शन भी 2 नंबर सुभान अल्लाह या बुराई बदमाशी जेका चोट चढ़ी वई आहे हिन मुल्क में या कीअं बंद थिए वाइदनि सां वाइद त करियूं पिया तबलीगी जमात सां उहे त हलनि पिया या बंद थींदी पादर सां अल्लाह जी 4 किताब नाज़िल कया 5 पादर नाज़िल कई सौंटो हुजे साण त गॾे गोई न करे असांखे ॾियो भला साईं मलक साहब वेठो आहे साईं गुल मोहम्मद मलक साहब कारी साहब वेठो आहे साईं के डीएसपी था करियूं सकरंड जो सैदाबाद जो कहिड़ो मौलवी आहे उनखे उहिदो ॾियां बोले मुख्तियार के डीएसपी करियूं था सैदाबाद जो असी ॾाढी नारा मुला सब पुलिस में था भर्ती थियूं हिन वक्त जेके पुलिस वारा आहिनि तन सभिनि जा जहाज भरे समुंड में ॿोड़ियूं था त घणेई किन कयो अथव राशिद मोहम्मद के वजीर आला था करियूं साईं मौलाना फजल रहमान के वजीर आजम था करियूं राशिद मोहम्मद वजीर आला सिंध असी मोला पुलिस में भर्ती थिया तूं सैदाबाद में हिकिड़ो मौलवी मस्जिद में बांग ॾे 60 मोला बंदूकूं खणी शहर में गड़ी पवनि नुमाज़ ते हलो था नथा हलो क्या था जोड़े ये कसम खुदा ये अच्छी दाढ़ी आ रही है पदर फिरे पलीत कांच सां पहिरीं सफ़ में 150 रकातो नफ़ल अल्लाह नुमाज़ तूं कीअं कोन पढ़ंदे कानून कोन्हे बाबा मुझी अद्दी मुझी अम्मा तू पर्दो कर मुझी मां मुझी भेण पर्दो कर माहौल खराब लगो पियो आहे हेरा ये टॉफी है मुझे हथ में ये टॉफी बंद है पन्नी लगल है हिनखे रखी छॾियो हिन ते मख न वेंदी छो त ये बंद आहे हिन ते मख न वेंदी पर हिनखे खोले हिन जो पर्दो ख़त्म कर पर्दो ख़त्म करे खोले हिनखे उघाड़ो करे रख मखियूं अची वेंदियूं जेकॾहिं माई पर्दे में बंद आहे त का बि मख कोन ईंदी पर जेकॾहिं माई तां पर्दो हटाईंदे त कई मखियूं अची वेंदियूं इन करे इस्लाम चए थो त माई खे ढकियो ख़बरदार मस्जिदूं खोड़ आहिनि गिलाफ बैतुल्लाह खे आहे किताब खोड़ आहिनि गिलाफ क़ुरान खे आहे औरतूं खोड़ आहिनि पर्दो मुसलमान माई इज्जत वारी खे आहे पर्दो इज्जत जी निशानी आहे मुझी अम्मा मुझी मां पर्दो कर जदीद दौर आहे ए मुल्ला दकियानूसी पुराने दौर जूं ॻाल्हियूं पिया कनि वञ अस्पताल में त मायूं ई मायूं कॉलेज मायूं ई मायूं कॉलेज भरिया पिया आहिनि यूनिवर्सिटियूं भरियूं पियूं आहिनि अस्पतालूं भरियूं पियूं आहिनि बाज़ारूं भरियूं पियूं आहिनि बैंक ते माई वेठी आहे दुकान जे काउंटर ते माई वेठी आहे ॿियो त ठहियो पर टूल प्लाज़ा ते बि मायूं विहारूं आहे गाड़ी जो टैक्स 30 रुपया जवान 100 जो नोट छॾे पिया वञनि रखी छॾो पोइ वरी मिलंदासीं माइयुनि खे इस्तेमालु करियो या बेपर्दगी कीअं बंदि थिए हवाई जहाज़नि में था वञूं हज उमिरि ते त अदड़ियूं ऐं मिड़ियूं वञूं केॾां
बाज़ारूं भरियूं पियूं आहिनि। जॾहिं कानून हुजे त अॼु खां पोइ जेकॾहिं का बि माई बेपर्दा ॾिठी वई त हुनखे 25 साल टीप, हुनजे मुड़ुस खे 40 साल। कानून पास करे लठी फेराए, नंढियूं जेके यंग आहिनि उहे त ठहियो, पर जेके पोड़ियूं आहिनि 80-90 सालनि जूं खारक जहिड़े मुंहं सां, इंशाअल्लाह ताला 13 मीटरनि वारो असली बुरको तुर्की टोपी वारो पाईंदी, जंहिंमें विचड़ंदी वेंदी त चंपल बि कारी आया गाड़ी आ। जेकॾहिं चाहियो था मुल्क सुधरे, जेकॾहिं चाहियो था त मुल्क जे अंदर को अमन अचे, जेकॾहिं चाहियो था त मुल्क में अल्लाह जे क़ुरान वारो निज़ाम अचे, त आलमनि जा हथ मज़बूत करियो। आलमनि खां सवाइ हिन मुल्क जो हाणे को ॿियो बि सुधारो कोन्हे। 75 साल तव्हां आज़मायो आहे, हाणे त आलमनि जो वारो आहे। आलमनि खे वारो ॾियो, जेकॾहिं न त पोइ जीअं पोती अंदरि पिया वेंदा, जीअं पोती मुल्क तबाही ॾांहुं पियो वेंदो। आख़िरी सहारो जेकॾहिं हिन मुल्क जे सुधरण जो आहे त अल्लाह जे क़ुरान वारो निज़ाम आहे, ऐं उहो तव्हांखे आलमनि खां मिलंदो। पोयां तकरीरूं त खोड़ थींदियूं, आलम सगोरा ॿिया पाइनि, पर आउं ॾिसां थो त तव्हां जेके बि मुस्लमान भाइर आया आहियो, इन्हनि में केतिरो जज़्बो आहे, उन जी मूंखे ख़बर पवंदी। तव्हांजे आमीन मंझां त ॾिसूं, आमीन आस्ते था चवनि, वॾे सॾ था चवनि, ॿरे सूर सां था चवनि, या दिलि जे शौक़ सां था चवनि, उहा ख़बर तव्हांजे आमीन मां पवंदी। या अल्लाह, जेके मुजाहिद मुस्लमान अॼु सईदाबाद जे जलसे में शरीक थिया आहिनि, इन्हनि सभिनी मुस्लमाननि खे जज़्ब जिहाद नसीब फरमा ऐं शहादत जो मौत नसीब फरमा। अल्लाह, या अल्लाह तूं ॿुधी बि क़बूल फरमाए। व आख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।